अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो आइन बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो सरदार लाखो। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आईनी अदालत ठाहे शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाब पूरो कयो आहे। उम्मीद आहे त आईनी अदालतूं अहिड़ो कमु कंदियूं जंहिंसां आवाम जो एतमाद बहाल थिए। नथा चाहियूं त अदालत टेम ठाहे समोसनि जा रेट बि मुक़ररु करे। आईनी अदालतुनि जे जजनि ते वॾी ज़िम्मेवारी आयद थिए थी। आईनी बेंच जे क़याम सां सुप्रीम कोर्ट तां बार घटिजंदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में योम तासीस जे जलसनि खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कानून साज़ी करणु पार्लियामेंट जो कमु आहे। कंहिंखे बि पार्लियामेंट जे कम में मदाख़लत जी इजाज़त न ॾींदासीं। अरिड़हीं तरमीम हाणे सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार बणायो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे कमज़ोर तबक़नि खे मज़बूत कयो। पीपल्स पार्टी अवामी मसइलनि जे हल लाइ कोशिशूं करे पई। मुल्की तरक्की में सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। पाकिस्तान इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त 27 तरमीम ते गॾियल क़ौमनि जी गिणती मुनासिब न आहे। इंसानी हक़नि जो हाई कमिश्नर ख़ुदि मुख़्तियार फ़ैसिलनि जो एहतराम करे सियासी तहसिब ऐं ग़लति मालूमात जे बयान ते तबसरनि खां पासो कयो वञे। गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान जे रद्दअमल में परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त बयान में पाकिस्तान जे मौक़िफ़ ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि खे शामिल नाहे कयो वियो। पाकिस्तान इंसानी हक़नि आज़ादनि ऐं कानून जी हुक्मराननि जे तहफ़ुज़ वारे अज़म ते क़ाइमु आहे। पाकिस्तान ऐं मिस्र में ग़ज़ा अमन लाइ गॾियल किरदारु अदा करण ते इत्तिफ़ाक़। इस्लामाबाद में ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात। ग़ज़ा ऐं अफ़गानिस्तान सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल। मिस्री परॾेही वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार चयो आहे त मिस्र जे परॾेही वज़ीर सां वापार खे हथी वठण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ॿिन्ही मुल्कनि में दिफ़ा, सक़ाफ़त ऐं अवामी राब्तनि जे शोबनि में ताउन वधाइण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो आहे। ग़ज़ा जंगबंदी में मिस्र जे किरदार ते साराहियूं था। पाकिस्तान मुस्लिम दुनिया में मिस्र खे अहम शिराकतदार समझे थो। पिशावर में एफसी हेडक्वार्टर ते धमाके जी जांच में अॻु बराई। नादरा पारां हमले में मुलविस 3 दहशतगर्द अफ़गान शहरी हुजण जी सुञाणप। ज़रियनि मूजिबि हिन वक़्त ताईं 100 खां वधीक शकी माण्हुनि खे जांच मुकमल कई वई आहे। आपघाती बमबारनि जे इस्तेमाल हेठि का बि मोबाइल फोन न हुई।